अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद घर में परेशान हूंदो। मरियम उनखे चवंदो त तुंहिंजी कहिड़ी परेशानी आहे। मुराद चवंदो त मूंखे अली खान जी परेशानी मारे विधो आहे ऐं ॿिए पासे सोडल जी परेशानी, पर सोडल ईअं न करे हा त पोइ असांखे अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा, न ई असां वरी परेशान थियूं हा। ऐं पीरल चवंदो मुराद खे त तव्हां हिकु चकर सोडल सोटर खे माफ़ करे सघो था या न। मुराद चवंदो त मां हाणे इन खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो उन मूंसां धोखो कयो आहे, यानी उन मुंहिंजी इज़त ते हथ विधा आहिनि ऐं हाणे मां उनखे कॾहिं बि माफ़ न कंदसि ऐं उन्हनि खे पंहिंजे माउ पीउ जे अॻियां उनखे मारींदसि। यानी उनजो माउ पीउ सोडल जो हाशर ॾिसी ऐं पोइ सोडल खे दफ़नाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज़ हाशिम खे सम्झाई ऐं पोइ हाशिम जे पोयां पंहिंजा माण्हू बचे छॾींदो, जो रेतन वारा पोइ सम्झंदा त हाशिम जेको आहे मुराद वारनि जो माण्हू आहे ऐं हाशिम अॻिते हली पोइ खे मुराद बचाए वठंदो यानी रेत शाहनवाज़ जे माण्हुनि खां, छो जो रेत शाहनवाज़ जा माण्हू हाशिम मथां फायर कंदा त पोइ इते मुराद बि अची वेंदो, यानी पोइ मुराद हिन खे बचाए वठंदो। इहा रेत शाहनवाज़ जी चाल हूंदी मुराद खे फासाइण जी। ऐं पीरियल उनखे मुराद खे रोकींदो, यानी पोइ मुराद चवंदो त मां इनखे ज़रूरु ज़िंदगी इन जी ज़रूरु बचाईंदुसि। पीरियल चवंदो त अदा ही असां सां धोखो कयो पियो वञे, अगरि तो इन जी ज़िंदगी बचाई त पोइ ही असांजे कंध में पइजी वेंदो, छो न ई हाशिम खे असां सुञाणूं था, न ई हू असांखे ॾस पतो ॾिनो आहे ऐं वरी उनजी असां राज़ खां वाक़फ़ आहियूं। उनजे करे तोखे सोचे सम्झी पोइ क़दम खणणो पवंदो। दोस्तों उम्मीद आहे त कहाणी आई हूंदी आहे मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।